नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण खां ख़बर ॾींदा हलूं त दारावाण भरिसां यूसी शादी शहीद में कटोर बिरादरी में प्लाटनि तां 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। यूसी शादी शहीद जे चेयरमैन जे ख़िलाफ़ पीपी वर्करनि जे एहतजाजी मुज़ाहिरो धरणो इन सिलसिले में छंछर जे ॻोठ मांझी खान कटोरनि जी 2 बिरादरियुनि में प्लाट जे मामले तां हुन वक़्तु झेड़ो थी पियो जॾहिं यूनियन काउंसिल शादी शहीद जे चेयरमैन डंडा बिरदार माण्हू वठी प्लाट मालिकान मथां लठनि जा द्वार लाहे ॾिना, जंहिंजे नतीजे में 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां ज़ख़्मियुनि में अब्दुल कयूम कटोर, नूर अहमद कटोर जी हालत ख़राब ॿुधाई पई वञे। होॾां प्लाट जी मालिकी जे दावेदार दर मोहम्मद अब्दुल खालिक, हनीफ, नूर अहमद, गुलाम सरवर ऐं अमानल्ला कटोर जी अॻुवाणी में वॾे अंग में पीपी वर्करनि ऐं अॻुवाण यूसी चेयरमैन अकबर कटोर जी ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे खेसि पिटू पारायता ॾींदे चयो आहे त यूसी शादी शहीद जो अवाम हिन ज़ालिम शख़्स मां अड़िजी खेसि गिरफ़्तार कयो वञे, असांजो केस संदुसि ख़िलाफ़ दाख़िल कयो वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे, न त SSP ऑफिस खैरपुर आॾो सख़्तु एहतजाज कयो वेंदो। होॾां इहे बि इतला आहिनि त शाह लतीफ़ थाणे जी पुलिस यूसी चेयरमैन गुलाम अकबर कटोर जी वंगार वेंदे एहतजाज कंदड़ कटोरनि मां 5 ॼणनि खे खंबी गुम करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।